الله وحده 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 لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر وما أرسلناك إلا رحمة للعالمين صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی ساتھی محبت سے درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد माशाअल्लाह दिसंबर जे महीने जी इब्तिदा है यकीनन इंसान जी रत खे थद ठारींदी आहे मां बारहा बरमला तक़रीबन हर तक़रीर में चवंदो त हिकु मुहर्रम जो महीनो ऐं ॿियो रबिउल अव्वल जो महीनो माना मुवहिदन जे मथां ॿ वॾा लेबल लॻल आहिनि मुहर्रम जे महीने में चवंदा आहिनि त हे मुर्शिद हुसैन जा मुनकिर आहिनि गुस्ताख़ आहिनि बेअदब आहिनि ऐं रबिउल अव्वल जे महीने में चवंदा आहिनि त हे मदीने जे मीर जा गुस्ताख़ आहिनि तव्हां खां पुछाणो तव्हां मदीने जे मीर जा ग़ुलाम हो या गुस्ताख़ हो जेके ग़ुलाम आहिनि पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे जवाब ॾियनि अब मदीने जे मीर जा ग़ुलाम हो जवाब भी दियो हथन सां गॾु मदीने जे मीर जा ग़ुलाम हो अञा ग़ुलामनि जी आवाज़ में मज़ो न आहे अबा मदीने जे मीर जा ग़ुलाम हो नारा तकबीर शान मुस्तफा नारा तकबीर गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है नारा तकबीर तो वो मदीने जे मीर जा ग़ुलाम बआवाज़ बुलंद बिनी जहानन जे सरदार ते दुरूद व सलाम जो नजरानो मोकिलियो अन्या मज़ो न आहे ज़ोर सां मोहब्बत सां जेतिरी मोहब्बत आहे ओतिरे ज़ोर सां اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد
कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, मुझे मुहतरम दोस्तों और भाइयों और बुजुर्गों, जमियत उलमाए इस्लाम ऐं जमियत उलमाए इस्लाम जी गॾियल मेहनत सां हे रखियल प्रोग्राम सर्दी जे मौसम में राज हिन वगड़े में इस्लाह मुआशरा कॉन्फ्रेंस में तव्हां असां महज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। सब खां पहिरियां अवां खे मुबारकबाद थो पेश कयां। 26 नवंबर ते लारकाने जी सरजमीन ते जियालाने जमीयत तौहीद परस्तन गॾिजी करे जाबिरन ऐं आमिरन जा सब मंसूबा खत्म करे छॾिया। ॾाढा रस्ता रोकिया विया, मुकाबलन में 5-5 6-6 जलसा रखाया विया, गाड़िन के वॾा वॾा किराया ॾिना विया, लेकिन उन जे बावजूद लखन जे तादाद में हे जमियत उलमा इस्लाम जा जियाला लारकाने पहुंची करे इन अज़म के बुलंद कियो त ॿुधो जाबिरो आमिरो लोटो ऐं लुटेरो जमियत उलमा इस्लाम ऐं उन जे अकाबिरन हमेशह तौहीद जे ऐं हक़ व सदाकत जे अलम के बुलंद कियो आहे। असांजे रस्तन में कंडा विझो, असांजे रस्तन में डंडा विझो, असांजे रस्तन के बंद कयो। इहा हुजूर जी सुन्नत आहे। मक्के जी सरजमीन ते हुजूर जे रस्ते में कंडा भी विछाया विया, साईं जे मथा पथराव भी कयो वियो, मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा कचरो भी उछलायो वियो। लेकिन साईं जन हर वक्त में हर दौर में अल्लाह जे कुरान जो नारो ऐं सदाऊं बुलंद कयूं हो। हे भी मिठड़े मोहम्मद करीम जा आशिक सहाबा जा गुलाम 26 नवंबर ते लारकाने पहुंची करे हिनन जाबिरन ऐं आमिरन के ॿुधायो जैसी ताईं जमियत उलमा इस्लाम जो जैसी ताईं मुवहिद को हिकड़ो भी मौजूद आ, शहीद इस्लाम जो परस्तार को हिकड़ो भी मौजूद आ, इंशाअल्लाह ताला तौहीद जो अलम भी बुलंद रहंदो त हक़ व सदाकत जा नारा भी बुलंद रहंदा। नारे तकबीर, इस्लाम इस्लाम। अब नारन जो जवाब मुजाहिदन वागुर दियो, मुजाहिदन वागुर नारन जो जवाब दियो। नारे तकबीर। अन्या मज़ो न आखिरी भी मुजाहिदन वागुर नारन जो जवाब दियो। नारे तकबीर, इस्लाम इस्लाम, जमियत उलमा इस्लाम। नारे तकबीर। तौहीद की अमानत है सीनों में हमारे। थोड़ी देर में वाइज खत्म होने जगह जागो था मोहब्बत सा गले चो सुभान अल्लाह। तौहीद की अमानत है सीनों में हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा। रब्बिल अव्वल जो महीनो हुजूर जी विलादत में इख्तिलाफ है के चवन था त साईं जन 8 रब्बिल अव्वल ते जाया के 9 था चवन के 12 था चवन, ॿिया महीना भी आहिनि। बरेलवी जो वॾो आलिम अहमद रज़ा बरेलवी उन पंहिंजी किताब में लिखियो आहे त हुजूर जी विलादत 8 रब्बिल अव्वल ते थी आहे ऐं लिखियो अथई त हुजूर जी वफ़ात 12 रब्बिल अव्वल ते थी आहे। इन उनवान ते अचां थो। रब जा 1.25 लख नबी आया, रब जा रसूल आया,
हज़रत आदम सफ़ीयुल्लाह भी आयो, हज़रत नूह नजीयुल्लाह भी आयो, हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह भी आयो, हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह भी आयो, हज़रत यूसुफ सिद्दीक़ुल्लाह भी आयो, हज़रत मूसा कलीमुल्लाह भी आयो, हज़रत ईसा रूहुल्लाह भी आयो। लेकिन सब आया रब खां कंहिंजी डिमांड न कई ही, रब खां कंहिंजी घुर न कई ही। जॾहिं मदीने जे मीर जो वारो आयो, रब फरमायो त मुझो महबूब मां अल्लाह जे खजानन में अकेलो आ। जेके गाल समझो था कि मोहब्बत सा चवंदा हो सुभान अल्लाह। रब चो त मुझो महबूब मां अल्लाह जे खजानन में अकेलो आ। अब जेका खास शय हुंदी आ, आला शय हुंदी आ, असां भी चवंदा हूं इनके ज़ाहिर न क्यों, पर ज़ाहिर क्यों तो कंहिंजी डिमांड ते कंहिंजे चवण ते उनके ज़ाहिर क्यों। रब भी चो तो मुझो महबूब मुझे खजानन में अकेलो आ। जेसी ताई मुखा को मुझो महबूब न घुरंदो, तेसी ताई मां पंहिंजे महबूब के दुनिया में कोन मोकिलींदो। मोहब्बत सा चवंदा हलो सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह काबतुल्लाह जी तामीर थो करे। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह मिस्त्री बणियो बीठो आ। हज़रत इस्माईल ज़बीहुल्लाह मज़दूर बणियो बीठो आ। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह जा कदम मुबारक एक पत्थर ते रखियल हिन। जॾहिं मथे वञण जी ज़रूरत थी थे, वो पत्थर सीढ़ीअ जो कम थो ॾे, ॾाकण जो कम थो ॾे। जॾहिं मथे वञण जी ज़रूरत आ, पत्थर मथे उठी थो अचे। जॾहिं लहण जी ज़रूरत आ, रब जे हुक्म सां पत्थर ज़मीन ते लही थो अचे। बहरहाल काबे जी तामीर मुकम्मल थी, अल्लाह जो घर तैयार थी वियो। रब जनाब इब्राहीम खलीलुल्लाह के फरमायो, ओ इब्राहीम मां अल्लाह तोखां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। ओ इब्राहीम अॼु मां अल्लाह खे ॾाढो ख़ुशि कयो अथई। इब्राहीम अॼु मां अल्लाह खां कुझु घुर, मां अल्लाह तोखे अता कयां। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह रब जे घर काबे जी चौकट के पकड़ियों बीठो आ। चेतो रब्बना वबास फीहिम रसूला। ओ मोजा अल्लाह मां तो जो घर काबो तामीर कयो आ। ओ मोजा अल्लाह तू पान मुखे दुआ जो अख्तियार ॾिनो आ, तू पान मुखे डिमांड जो अख्तियार ॾिनो आ। ओ मोजा अल्लाह मुझी दुआ के कबूल कजाए। तवज्जो कजो ओ सरहद जा गयूर मुसलमानो, रब तो जा इब्राहीम घुर त सही मां अल्लाह तोखे अता कया। ओ इब्राहीम पैसो खपई, ओ मोजा अल्लाह मुखे पैसे जी जरूरत कोन्हे। ओ इब्राहीम मिल्कियत खपई, ओ मोजा अल्लाह मुखे मिल्कियत जी जरूरत कोन्हे। ओ इब्राहीम माल खपई, ओ मोजा अल्लाह मुखे माल जी जरूरत भी कोन्हे। इब्राहीम छा खपई? चेतो रब्बना वबास फीहिम रसूला। ओ मोजा अल्लाह तुझा 1.25 लाख नबी आया, तुझा रसूल आया, तू पंजन नबियन के भी बुधायो, रसूलन के भी बुधायो। सब का आखिर में मां अल्लाह जो महबूब नबी दो, मां अल्लाह जो रसूल ईंदो। ता सभी के उन जी इताअत करनी आ, उन जी फरमा बरदारी करनी आ। ओ मोजा अल्लाह जेको तुझो आखिरी नबी रसूल ईंदो, ओ मोजा अल्लाह जेको तुझो महबूब ईंदो, ओ मोजा अल्लाह उन मुहम्मदुर रसूलुल्लाह के मां इब्राहीम खलीलुल्लाह जे खानदान मां पैदा कजाए। अम्मा आमिना सैन फरमाई थी, जरे मुझो बच्चो मुझे बतने हथर में हो, मां पंहिंजे घर खां बाहर निकरंदी हम। मक्के जी शदीद गर्मी ही, सिज जी ॾाढी तपश हूंदी ही। हिकिड़ो ककर मां आमिना जे मथां अची करे मुझे मथां छाव कंदो हो।
अम्मा आमिना सन फरमाए थी जरे मां मक्के जी सरजमीन ते घुमदी हम पथरेली जमीन है जाबिलू इलाइको को पत्थर मुझे पैर जे हेठाई दो हो अल्लाह जी मदद सा वो पत्थर कपह का वधीक नरम थी वेंदो हो। अम्मा आमिना सन फरमाए थी जरे मदीने जो मीर मुझे पेट में पियो मुझो सजो जिस्म खुशबू सा मुअत्तर थी वो हो। अम्मा आमिना सन फरमाए थी जरे मां खूह था पानी भरण वेंदी हम खूह जो पानी तरे में हूंदो हो जरे मां खूह जे किनारे ते पहुंचदी हम खूह जो पानी किनारन ते अची करे मां आमिना जो इस्तकबाल कंदो हो। अल्लाहु अकबर कबीरा जरे मुझे साईं जी विलादत थी रब जो महबूब आयो कुरैश जो खानदाना बनु हाशिम कबीलो अब्दुल मुतल्लिब जो खानदाना अब्दुल्ला जो घरा अम्मा आमिना सन फरमाए थी जरे मुझे साईं जी विलादत थी मुझो सजो घर नूर सा भरजी वियो एडी रोशनी ही जे करे के कुंड में ऊंदे में का सुई पई ही वा सुई भी मां आमिना के नजर पई अचे। अम्मा आमिना सन फरमाए थी मुझे साईं जे पाक जिस्म मां नूर जी लाट निकती उहा लाट शाम जी तरफ वही मां आमिना के शाम जा महलात माड़ियूं नजर आयूं हो। के चौन वारे चयो न सबसे पहले मशीयत के अनवार से अब थक जी पे हो अब दुआ घुरा जगह 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 जागो था चो सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा सीरत मुस्तफा विलादत मुस्तफा नारे तकबीर। सबसे पहले मशीयत के अनवार से सुभान अल्लाह में सुस्ती लगे सही वाइज हलंदो ही न ता सुभान अल्लाह चो तो सही मोहब्बत सा मां बारा पई तकरीर में चो को जोरदारी जा नारा थोहणे को नून लीग जा नारा थोहणे को शैतान खान जा नारा थोहणे बुदो सरहद जा गयूर मुसलमानो सुभान अल्लाह अल्लाह जा नारा हिन हाने जेको रब जो नारो हणदो उनके ओलो अजर में चो सुभान अल्लाह। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानिया बज़ में कोनों मकान को सजाया गया। हशर का डर मुझे किस लिए हो अमी मेरे आका है वो मेरे मौला है वो जिनके कदमों में जन्नत बिछाई गई जिनके हाथों से कौसर लुटाया गया। बुद्धि बुद्धि कन्न पची पैन हुजूर जा गुस्सा हुजूर जा अरे हुजूर जा गुस्सा नहीं हुजूर जा बास नौकर हूं केर समझाए ना अबा इनके समझाए कि अरे बाबा सा हुजूर जा गुस्सा नहीं लोग है ना मुल्ला तो हुजूर जा गुस्सा बेअदब भेणो तो के हुजूर जे मिलाद जी खुशी ना है तो के हुजूर जे विलादत जी अरे बाबा खुशी आहे असा सिर्फ एतरो था चऊं तहां जो हे चेहरे ते हुजूर जी सुन्नत दाढ़ी रखी मथे ते हुजूर जो पटको रखी रोडन ते नचो था। हजरत अबू बकर मिलाद इं मलायो हुजे हजरत उमर मिलाद इं मलायो हुजे हजरत उस्मान मिलाद इं मलायो हुजे मुर्शिद अली मिलाद इं मलायो हुजे सोने हसन सोने हुसैन मिलाद इं मलायो हुजे सवा लख सहाबा मां कई हिक मिलाद इं मलायो हुजे। खुदा जो कसम मां 12 रबीउल इंतजार हाने जो जुलूस कड़ा
चवंदा न के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके बस ख़ुशी में थी बाबा ख़ुशी में न थींदो आहे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। चओ त अल्लाह जो क़ुरान सचो आहे। कहिड़ा कहिड़ा चओ था त अल्लाह जो क़ुरान सचो आहे। रब फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम मुंहिंजा महबूब अॼु दीन कामिल अकमल ऐं मुकम्मल थी वियो। व अतममतु अलैकुम निअमती मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे मथां पूरियूं पूरियूं नेमतूं नाज़िल कयूं से। व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे लाइ पसंदीदा दीन इस्लाम खे बणायो से। बरंद कीरन में चयो को पुलिस वारो आहे उनखे पुलिस जी वर्दी आहे, को आर्मी वारो आहे उनखे आर्मी जी वर्दी आहे, को के बैंक जो मुलाजिम आहे, को के सरकारी इमारत जो मुलाजिम आहे उनखे उनजी वर्दी हूंदी आहे। जेकरे पुलिस जी वर्दी सां पुलिस वारो गद्दारी कंदो, फौज जी वर्दी सां सिपाही गद्दारी कंदो, उन डिपार्टमेंट सां उहो मुलाजिम गद्दारी कंदो, उहो सूट ऐं बूट में लाहींदस, जेल जे हवाले कंदस, सख्त का सख्त सजा दींदस। मुसलमानों ये मिठड़े मोहम्मद करीम जी वर्दी है। खुदा जो कसम हे पटको हुजूर जी सुन्नत, ये डाली हुजूर जी सुन्नत जे करे आज हुजूर जी दिल सुन्नत सा तासा मजाक कैसे मास्टर जे मैदान में रब इन नाफरमानी जे करे तासा के जहन्नम मारे छड़ी। मजाक समझो तहां हम बारहा चो पंजन भावरन खे जो यहूद और नसारा हिन डाड़ी का खाइफ खुदा जो कसम क़यामत जे दिहाड़ी या डाड़ी खणी जने हुजूर जे साम्हूं वेंदो तो हुजूर जी दिल भी ठरंदी। अजो इरादो तो क्यों तो इंशाअल्लाह या डाड़ी रखनास। अब वायदो के तो डाड़ी रखबी इंशाअल्लाह, अब डाड़ी रखबी इंशाअल्लाह। अल्लाह सी तहां के जज़ाए खैर दे। अज चवां तो हुजूर जो बचपन बयान किया। अब हुजूर बचपन बुधबो न मैं मुख्तसर वक्त में इंशाअल्लाह गाल के उकराया थो। मुझे साईं जी विलादत न थी ही, मुझे साईं जो वालिद जनाब अब्दुल्ला फोत थी वियो। मुझे साईं फरमायो त मां बिन ज़बीहन जो पुट हां, बिन ज़बीहन जो बच्चो हां। हिकु हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह उन जे वाक़े जी अवां खे ख़बर हूंदी, घणो तफसीर में नथो वञा। रब जो हुक्म जो इब्राहिम पंहिंजे बच्चे इस्माइल खे कुर्बान कर, पंहिंजे बच्चे खे कुर्बान पियो करे। रब जे हुक्म सां बच्चो छुरी हेठां निकिरी वियो, जन्नत जो इहो दुंबो आयो, उहो ज़बह थी वियो। ऐं अॼु बि 10, 11, 12 ज़िलहज ते तहां असां इहा सुन्नत इब्राहिमी कुर्बानी अदा कंदा हूं। हा जेको उमरे ते वेंदा हूं, हज ते वेंदा हूं, सफ़ा मरवे जी ड्रोड़ कंदा हूं, इहा जगह अम्मा हाजरा हज़रत इस्माइल जी अंबड़ ऐं हज़रत इब्राहिम जे घरवारी जी ड्रोड़ वारी जगह हुई। ऐं जेको तव्हां ज़मज़म जो पानी पींदा हूं, इहो ज़मज़म जो पानी रब हज़रत इस्माइल जे खोड़िन हरण जे करे ज़मीन खां ॿाहिरि कढियो हो। ऐं मुंहिंजे साईं फरमायो मां बिन ज़बीहन जो बच्चो हां। हिकु हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह साईं जन हज़रत इब्राहिम जे खानदान मां आहिनि, हज़रत इस्माइल जे खानदान मां आहिनि। ऐं ॿियो हज़रत अब्दुल्ला। हिकिड़ो वक़्तु आयो मुंहिंजे साईं जो ॾाॾो जनाब अब्दुल मुतल्लब सरदार हो, वॾो रईस हो। उन जे वक़्त में वॾो तूफ़ान आयो, बारिश आई, ज़मज़म जो खूह बंदि थी वियो, गुम थी वियो। ॾाढो परेशान थिया। बासबा साईं मुंहिंजा अल्लाह हे ज़मज़म जो खूह मूंखे मिले, मां पंहिंजनि बच्चनि मां कंहिं हिकिड़े खे कुर्बान कंदुमि। अब ॻाल्हि सम्झो था? बहरहाल खोड़ रिवायत हिकिड़ी रिवायत इहा बि आहे त निंड में उन जगह जो तयन कयो वियो, ख्वाब ॾिठई, पोइ खोटराई कराई, बहरहाल ज़मज़म जो खूह मिली वियो। हाणे आयो जे कुर्बानी, बासबासिया कुर्बानी ॾियणी आहे। बच्चन जा नाला लिखी पर्चीअ ते पंहिंजे सभिनी पुटनि जा। जॾहिं कुणो कढियऊं तो कुणो साईं जन जे बाबे जनाब अब्दुल्ला जो निकितो। कुरैश वारनि जो साईं हे हाणे बासलाहियत शख्स आहे, हिन खे कुर्बान न कंदा ते कुणो ॿीहर करो। अब ठीकु आहे, ॿीहर कुणो कढियऊं, वरी हज़रत अब्दुल्ला जो नालो आयो। टीहर कुणो कढियऊं, वरी हज़रत अब्दुल्ला जो नालो आयो। पोइ चऊंसीं हाणे हिन खे त कुर्बान न कंदासीं, दियत था अदा कयूं। हिक पर्चीअ ते हज़रत अब्दुल्ला जो नालो, हिक पर्चीअ ते 10 उठ लिखियऊं, कुणो कढियऊं, वरी हज़रत अब्दुल्ला जो नालो आयो।
वरी एक पर्चे ते 20 उठ लिखियूं, बी पर्चे ते हज़रत अब्दुल्ला जो नालो कढियूं, वरी हज़रत अब्दुल्ला जो नालो आयो, 30 उठ 40 उठ 50 उठ 90 खां क्रॉस करे जने पर्चे ते 100 उठ लिखियूं तने 100 उठन जो नालो पो दियत में 100 उठ उन्हनि कुर्बान किया। पो मुझो साईं फरमाइंदो मां बिन ज़बीहन जो बच्चो हां। गाल समझे बाबा? मुझो साईं अञा पैदा न थियो हो, मुझे साईं जो वालिद हिन फानी जहान के छड़े वियो। मुझे साईं जी उम्र 6 साल हुई, मुझे साईं जी अम्मा आमिना हिन फानी जहान के छड़े वई। उन खां पो मुझे साईं जी किफालत परवरिश मुझे साईं जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुतल्लब कई। वडो सरदार हो, वडो रईस हो। किन किताबन में अचे तो 118 साल उम्र ही, किन किताबन में अचे तो 138 साल उम्र हुई। बहरहाल वडो सरदार हो। बनु अदी, बनु तमीम, बनु हाशिम सब कबीला इज्जत कंदा हा, अदब कंदा हा, एहतराम कंदा हा। जेको तख्त हुंदो हो, तख्त द परे जी गाल पर के जुर्रत न थींदी ही जो जनाब अब्दुल मुतल्लब जे सामो बी करे ॻाल्हाए सके, एडो रोब हुंदो हो। बहरहाल तवज्जो कजो, अल्लाहु अकबर कबीरा है सरदार बनु हाशिम कबीले जो, बनु अदी बनु तमीम कबीले जो सरदार के जुर्रत ना है जो सरदार जे सामो गुफ्तगू करे सके, ॻाल्हाए सके। जनाब अब्दुल मुतल्लब जा बच्चा हजरत अब्दुल्ला तफानी जहान के छड़े वियो हो। पंहिंजी औलाद मां के जुर्रत न थींदी जो बाबे जी गैर मौजूदगी में बाबे जे तख्त ते वेही सघन। लेकिन सरहद वारो तवज्जो कजो, मदीने जे मीर जी उम्र 6 साल है। जरह मदीने जो मीर जनाब अब्दुल मुतल्लब जी महफिल में ईंदो हो, माण्हू वेठा हिन, जनाब अब्दुल मुतल्लब तख्त ते वेठो आ। जने बिनी जहानन जो सरदार ईंदो हो, जनाब अब्दुल मुतल्लब उठी बीही करे पंहिंजे बच्चे जो इस्तकबाल कंदो हो। पंहिंजे बच्चे के वठी करे पंहिंजे तख्त ते पाण सां गॾु विहारींदो हो। जॾहिं मोजो साईं वापस वञण लॻंदो हो, जनाब अब्दुल मुतल्लब उथी बीही करे पंहिंजे पोटे खे पंहिंजे बच्चे के रुख़सत कंदो हो। कंहिं सवाल करण वारे सवाल कयो, ओ जनाब अब्दुल मुतल्लब, अल्लाहु अकबर कबीरा, तू कबीलन जो सरदार आ, तू वॾो रईस आ, माण्हू तोखां ड्रिजनि था, तोखां लहराइन था, वेहण त परे जी गाल, तुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए बि नथा सघनि। हे तुंहिंजो यतीम बचड़ो जॾहिं बि तुंहिंजी महफ़िल में अचे थो, उथी बीही करे पंहिंजे बच्चे जो इस्तक़बाल थो करे, उनखे पंहिंजे तख़्ते ते थो विहारे, वञे थो त उनखे अलविदा थो करे। जनाब अब्दुल मुतल्लब फरमायो, ओ दुनिया वारो, मां अब्दुल्ला जे बच्चे पंहिंजे पोटे जी विलादत वारो वक़्तु ॾिठो आहे। अल्लाहु अकबर कबीरा, मां इन जी अमर जी जुदाईअ में इन जो सब्र ऐं तहम्मुल ॾिठो आहे, मां इन जे चेहरे जो नूर ॾिठो आहे। पंहिंजे बच्चे जे चेहरे जो नूर ॾिसी करे मुंहिंजो ज़हनी हो फ़ैसिलो थो करे, इन जी विलादत ॾिसी मुंहिंजो ज़हनी हो फ़ैसिलो थो करे, इन जे चेहरे जी रोशनी ॾिसी मुंहिंजो ज़हनी हो कम थो करे। इहो नूर सिर्फ़ मुंहिंजे बच्चे जे चेहरे ताईं महदूद न रहंदो, मुझे बच्चे जो नूर दुनिया जे कुंड कुलश ताईं मुझो अल्लाह पहुंचाई दो। बचपन जो एक किस्सो, मुझो सही हसीन तो हो ना, हसीन भी हो, मुझो सही जमील भी हो। खुदा जो कसम, सोने यूसुफ के दिसी और तुन पंजा हथ कटिया हा। अब यहाँ है ना, वक़त्तअना अयदियहुन्ना वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा। चवन पियो ना एड़ो हसीन ॾिठो ही ना है, हथ कटे वेही रहियूं। ऐं जॾहिं मुंहिंजे साईं खे सहाबा ॾिठो, ख़ुदा जो कसम सहाबा पंहिंजो गर्दनूं कुर्बान करे छॾियो। मोहब्बत सां चओ त सुभान अल्लाह। सहाबा पंहिंजो गर्दनूं कुर्बान करे छॾियो। अल्लाहु अकबर कबीरा। मुंहिंजो साईं नंढड़ो आ, मासूम आ, मुझे साईं जूं अखियूं ख़राब थी पयूं, अखियूं ॻाढ़ियूं थी वयूं, अखियुनि मां पानी वहण लॻो। तव्हांजी अखियूं ख़राब थींदियूं आहिनि न,
गाड़ियों थी वञनि चश्मो पाईंदा आहियो कारो चश्मो हा वाह पानी बि अखियुनि मां वहंदो आहे पोइ हणा हूंदी आहे कॾहिं अर्के गुलाब विझंदव कॾहिं ज़मज़म जो पाणी विझंदव कॾहिं डॉक्टर खां दवाऊं वठंदव मुंहिंजे साईं जो अखियूं ख़राब थी पयूं अॼुकल्ह इहो बि रवाज आहे डॉक्टर खां दवा बि वठी ईंदा आहिनि पर दुआ बि ज़रूर हूंदी आहे हर कंहिंजो दुआ ते यकीन आहे रब दुआ ॿुधंदो आहे न जनाब अब्दुल मुतल्लिब जो दवा वठी ॾिनई हाणे काथां दुआ जो बंदोबस्त कयां मालूमात की खबर पई फलाने इलाइके में हिकड़ो राहब थो रहे वॾा मंत्र पढ़ंदो आहे वॾो जादू पढ़ंदो आहे पंहिंजे बच्चे खे वठी मुंहिंजे साईं खे वठी उन राहब जे दरवाज़े ते आयो जनाब अब्दुल मुतल्लिब दरवाज़े खे खड़कायो दरवाज़ो न खुलियो ॿीहर दरवाज़े खे खड़काई दरवाज़ो को न खुलियो टीहर दरवाज़े खे दस्तक ॾिनई दरवाज़ो को न खुलियो वो राहब तो बयान करे एक दफो दस्तक थी मां वेठो हम बो दफो दस्तक थी मां वेठो हम टियों दफो दस्तक थी मां पंजी जाय ता न उठम चई मुजी जाय जे अंदर ज़लज़लो आयो वडी आंधी ए तूफान आयो मां पुलई पंजी जाय ता उठम जरे दरवाजो खुलम बिनी जहानन जे सरदार जे चेहरे ते नजर पई मुझे साईं जी आंगुर मुझे साईं जो डाडो जनाब अब्दुल मुतल्लिब पकड़ियो बीठो अल्लाहु अकबर कबीरा जण मुखे ख्याल आयो यो जिलजिलो आम जिलजिलो कोन हो यो तूफान आंधी आम तूफान कोन हो जण मुखे इशारो थो ओ राहब उठो दरवाजे ते को आम मानू कोन है दरवाजे ते एक वडी शख्सियत मौजूद है डोड़ी करे दरवाजे ते पहुंची हसीनन जे सरदार जी ज़ियारत कर अल्लाहु अकबर कबीरा राहब जो मां उन ॾाॾे अब्दुल मुतल्लिब खां पुछम ते हाल अहवाल की आयो हां चवण लॻो मां मक्के जो सरदार हां मक्के जी हाजिन जी किफ़ालत मुझे हवाले आ हाजिन खे ज़मज़म जो पानी मां पियारींदो हां हे मुंहिंजो बच्चो आ अखियूं ख़राब थी पयूं हिन तोजे इलाज लाइ वठी आयो हां राहब जो चई मुंहिंजो इल्म जेसी ताईं कम थो करे मुझो ज़हन जैसी ताई कम थो करे हे तुझो बच्चो ना है उन चो न न हे मुझो बच्चो आ राहब चो हे तुझो बच्चो ना है इन जो वालिद फोत थी चुको आ हे यतीम आ जनाब अब्दुल मुतल्लिब जो बिल्कुल इन जो बाबो फोत थी चुको आ मां इन जो ॾाॾो हा अल्लाहु अकबर कबीरा उन राहब नजूमिया चो मंत्र पढ़ण वारो चो इन जो इलाज मूं वटि कोई भी कोन है इन जो इलाज रब इन जी पंहिंजे लोआब दहन में रखियो आ लोआब दहन समझो था मुझे साईं जी लोआब असा चवंदा आहियूं थुक साईं जी लोआब मुबारक अब्दुल मुतल्लिब इन जो इलाज असा वट कोने इन जो इलाज रब इन जे वात में रखियो आ तू साईं जी थुक कढी इन जे अख में हण इन जो अखियूं ठीक थी वञे इहो ही साईं जो लोआब हो जेको जनाब सिद्दीक़ अकबर जी खुड़ीअ ते लॻो हो मुहब्बत सां चओ त सुभान अल्लाह इहो ही हो लोआब हो जेको जनाब अलीउल मुर्तज़ा जे अखियुनि में लॻो हो इहो ही हो लोआब हो जिन अलाए केतिरनि मरीज़न खे रब जे हुक्म सां शफ़ा ॾिनी कहिड़ियूं ॻाल्हियूं बयान कयूं ही बचपन आहे मुंहिंजे साईं जी ख़ुदा जो कसम ॿुधो त सही दियो बदन खे न बाबा तकीरो बुधो तो सही ठप्पो जो परपुट हणंदो तो पाणे केरो ठपे गेलाए असा जो अकीदो ईमान आ जेके मिठड़े मोहम्मद करीम जे विलादत जी खुशी ना है इहो मुसलमानी ना है अब चौथा ॻाल्हाईंदा लो पे हथ फिजा में बुलंद करे इहो चओ जेके हुजूर जी विलादत जी खुशी ना इहो मुसलमान असा जो अकीदो ईमान आ मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है ॻाल्हाईंदा हलो यार अध कलाक का टाइम मुझे खत्म तो क्या जल्दी में खत्म मोहब्बत सा तो सुभान अल्लाह मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है असा
असां चऊं था बाबा हुजूर खे दर दर न घुरायो, हुजूर जे दर ते वञो। बाबा ईंदा चऊं 12 रुपए ते चवंदा आहिनि न बाबा हे ताम ठाहे रखंदा आहिनि, कड़ो ॾींदा आहिनि, ॿाहिरां चवंदा आहिनि हुजूर खाईंदो पोइ असां खाईंदासीं। बाबा ईअं कंदा आहिनि न? बाबा ईअं न कंदा आहिनि? ॻाल्हाईंदा हलो शर्मायो छो था? बाबा ईअं कंदा आहिनि न? हिकिड़ो असांजो साथी कोच में सफ़र पियो करे, ॻाल्हि यादि अची वई, बयानु कंदो हलां भला। बाबा को नाराज़ सर थींदो न? को नाराज़ थिए त ॿुधाए त अञा वधीक सुहिणे नमूने सां ॻाल्हि बयानु कया। अल्लाह साईं जज़ाए ख़ैर ॾे। ख़ुदा जो कसम असांजी ही ॻाल्हियूं तनक़ीद न आहिनि, हे अल्लाह जो क़ुरान साम्हूं पियो। ई ॻाल्हियूं बयानु था कयूं, मन को ॻाल्हियूं ॿुधी सिधे रस्ते ते, मन को ॻाल्हियूं ॿुधी अल्लाह जो क़ुरान पढ़े। हिकु दफ़ो जेकॾहिं कंहिं तर्जुमे सां अल्लाह जो क़ुरान पढ़ियो न, सवाल ई पैदा न आहे जो ॿीहर रस्ते तां हटे। रब जो क़ुरान पढ़ो त सही। चईसीं मां कोच में सफ़र पोइ कयां, मुंहिंजे अॻियां ॿ साथी वेठा हा, 12 रबीउल अव्वल वारा। वाह सम्झो था न 12 रबीउल वारा? ची ज़बरदस्त वॾा पटका लॻल आहिनि, वॾियूं ॾाढ़ियूं आहिनि, मुअज़्ज़िज़ साथी पिया लॻनि। ची कोच हली, उन्हनि थैली खोली, थैलीअ में 12 केला हल। अब केलो सम्झो था? मिठी शइ आहे, नालो ॿुधी घरनि जे वात में पाणी थो अचे। थींदो आहे, शइ अहिड़ी आहे न बा मिठी। चई त 6 केला हिक खयां, 6 केला ॿिए खयां, मांजी सॼी माजरा ॾिसां पियो वेठो। 6 केला हिकिड़े खाधा, 10-15 मिंटनि में 6 केला ॿिए खाधा, थैली में रुगो खलूं पियो नज़र अचनि, थैलीअ खे बंदि कयूं कढे ॾिनऊं। चई मां पंहिंजी सीट तां उथियुमि, गाॾी हले पई। आयो मान अदब एहतराम सां मिलियो मान, सलाम कयो मान, ख़ैर आफ़ियत खां पुछो मान दता हुजूर जा ग़ुलाम था लॻो? जी बिल्कुलु असां हुजूर जा ग़ुलाम हूं, मदीने जे मीर जा ग़ुलाम हूं। चो मान ॻाल्हि त ॿुधो, साईं जन आलिमुल ग़ैब? जी बिल्कुलु साईं जन आलिमुल ग़ैब। बाबा साईं जन हर जगह हाज़िर नाज़िर? जी हाँ बिल्कुलु साईं जन हर जगह हाज़िर नाज़िर हैं। चो मन भला साईं जन हिन कोच में भी आहिनि? चो हाँ साईं जन हिन कोच में भी मौजूद है। ॻाल्हि सम्झो था? चो मन जेकॾहिं साईं जन हिन कोच में मौजूद आहिनि त पोइ तव्हां एतिरा बेहया ऐं एतिरा बेअदब साईं जन जे लाइ हिकु केलो न रखिया, सभु केला खाई ज़ालिम। साईं जन जो हक़ एतिरो न आहे जो उन जे लाइ हिकु केलो रखो। चई साईं ख़ुदा जो कसम जवाब न ॾिनऊं, मोह जो हेठि कयूं, सफ़र ख़त्म थी वियो, मोह मथे न कयूं। छा है इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बाबा हर जगह हाज़िर नाज़िर अकेलो अल्लाह। ॻाल्हाईंदा हलो, हर जगह हाज़िर नाज़िर केरा? अल्लाहुल ग़ुयूब केरा? रब कलाम मुक़द्दस में फरमायो कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। जंहिंजो क़ुरान ॿुधी दिल ठरे थी मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक क़ुरान जी आयत तिलावत कया, तर्जुमो मुखालिफन खां भी कराए जो। रब पंहिंजे महबूब खे चो कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। ओ मुझा महबूब दुनिया वारन खे बुधाए, पंहिंजी उम्मत खे बुधाए, मां अल्लाह जे बंदन खे बुधाए कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह। ओ मुझा महबूब दुनिया वारन खे बुधाए ज़मीन ऐं आसमान में जेको कुछ आहे इन जे ग़ैब जो इल्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी ज़ात खे आहे। अल्लाह जो कुरान सच्चो है ना तो अमल क्यों ना? कुरान सच्चो है तो अमल क्यों? छो था रस्तो छड़ियो? असा जो था तो बाबा आशिक हुजूर के दर दर घुराइंदो न है, आशिक हुजूर जे दर ते वेंदो आ। अब यहाँ आहे ना मोहम्मद के दर पर जो आता है यारो। आखिरी जुमला है बेवफाई मोहब्बत सा जो सुभान अल्लाह। मोहम्मद के दर पे जो आता है यारो, वो दर दर पे सर को झुकाता नहीं। मोहम्मद के दर पे जो आता है यारो,
दर दर पे सर को झुकाता नहीं, जो होता है आशिक वो जाता है दर पर। दुआ तो क्या था, अल्लाह तहा सबनी के पंजे महबूब जे रोजे जो दीदार नसीब फरमाए। अल्लाह ने तहा सबनी के पंजे महबूब जे रोजे थे दुरूद व सलाम पढ़ने की तौफीक नसीब फरमाए। अल्लाह से तहा सबनी के मदीने जो घिटियों घुमन नसीब फरमाए। जो होता है आशिक वो जाता है दर पर, जो होता है आशिक वो जाता है दर पर, नबी को वो दर दर बुलाता नहीं। अम्मा आमना सैन फरमाई थी, मेरे मुझे बच्चों नंढड़ो हो मां झूले में विझी पे बच्चे के झूली दी हम। अब बार के झूली दा हो ना, बार के लोली दा हो ना बा पींघे में जी मामी भाई बच्चे के झूले में विझी झूली दी हम। कम थी हो मां ॿाहिरि कम सां निकिरी वेंदी हुयमि, काफ़ी देर खां पोइ मोटी ईंदी हुयमि, तभी मुझे झूलो बच्चे जो झूलो झूलंदो हो। एक दफ़ो कंहिं पुछण वारे मुझे साईं का सवाल कियो, साईं तहांजी अम्मड़ फरमाईंदी ही मां पंहिंजे बच्चे के झूले के झूलींदी हम, जॾहिं कमकार थींदो हो मां उथी ॿाहिरि वेंदी हम, काफ़ी देर खां पोइ मोटी ईंदी हम, तभी मुझे बच्चे जो झूलो झूलंदो हो। मुझे साईं चयो जी मुझी अम्मड़ सच चयो हो, मुझे अम्मड़ सच चयो हो, जी मुझे अम्मड़ ॿाहिरि कम सां वेंदी ही, रब जा फरिश्ता मुझे झूले के झूलींदा हा, मुझे झूले के लोॾींदा हा। मुझे साईं जो ता झूले जी केड़ी गाल था कयो, जरे मां नंढो हम मां रात जो बाहर झूले में आराम कंदो हम, जरे मुझी चंड ते कमर ते नजर पवंदी ही, मुझे साईं जो बुधो जरे मां पंजी आंगुर जे इशारे सा चंड सा खेडंदो हम, रब मोहम्मद जो कसम मुझे साईं जे आंगुर जे इशारे ते चंड पे रक्स कंदो हो। नारे तकबीर, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा, सीरत मुस्तफा, कमालात मुस्तफा, नारे तकबीर। केर मुझे साईं सां मुकाबलो कंदो, अल्लाहु अकबर कबीरा। मुझो साईं नंढड़ो आ, नंढी उमेरा, मक्के खां थोड़ो बाहर निकरी वियो, को बच्चो घर खां बाहर निकरी वेंदो आ, अब्बे खां विछड़ी वेंदो आ। नंढड़े बार जी आदत आ, ज़ारो कतार रोईंदो आ, अब्बे खे रणियो करे ॻोल्हींदो आ। मुझो साईं बि मक्के खां बाहर निकरी आयो, रेगिस्तान जो इलाइको आ, पथरीलो इलाइको आ, कदमन जा निशान ज़ाहिर कोन्हन। मुझो साईं रस्तो भुलजी वियो, बाहर निकरी आयो, मुझे साईं सोचो रस्तो विसरी वियो आ, रस्तो याद कोन्हे। मुझो साईं रोए कोन थो, रणियो कोन थो करे, मुझो साईं हिकड़े पत्थर ते वेही वियो, अल्लाह इन जो को हल करंदो, अल्लाह मुखे रस्तो ॾेखारींदो। थोड़ी देर गुज़री, इख्तिलाफी रिवायत आ, के चवन था अबू लहब आयो, के चवन था अबू जहल आयो। जॾहिं ॿिनी जहाननि जे सरदार खे वेठल ॾिठई, जे ॿाहिरि निकिरी आयो आ, रस्तो भुलजी वियो आ, ओ मुहम्मद लगे तो का रस्तो विसरी वियो आ, अचो तोखे मां पंहिंजे घर खणी हला। मुझे साईं जा चाचा आहिनि, पंहिंजे उठ के ज़मीन ते विहारियो, मुझे साईं खे चई मुझे पोयां पुठीअ जे पोयां उठ ते सवार थी वञ। मुझो साईं पंहिंजे चाचे जे पोयां उठ ते सवार थी वियो, उन उठ के उथारण चाहियो, अबू जहला या अबू लहबा उठ उथे कोन पियो, उठ के मारण लॻो, ॾाढो उठ के मारियई, चहब कयई, उठ उथे कोन थो। ग़ैबी आवाज़ आयो, ओ उठ के मारण वारा, उठ जो कहिड़ो ॾोह आ, तू अल्लाह जे महबूब के उठ जे पोयां विहारियो आ, तू पंहिंजे पोयां विहारियो आ, उठ के तू पंहिंजे पुठीअ जे पोयां उनखे विहारियो आ, जेके रब सवा लख नबीजन जो इमाम बणायो आ, उनखे तू उठ ते पंहिंजे पोयां विहारियो आ, जेके रब फर्शन खां अर्शन ते घुराईंदो। अल्लाहु अकबर कबीरा। इन पंहिंजे बच्चे खे पोयां खणी पंहिंजे अॻियां उठ ते विहार, उठ हलण शुरू थी वेंदो। जॾहिं उन जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पोयां लाहे अॻियां विहारियो, ख़ुदा जो कसम उठ उथी बीहिरियो,
पंजे सफर खे तय करने लगो। बचपन जा वाक़या केड़ा वाक़या बयान करे, केड़ा वाक़या बयान कियो। ये हुजूर जी बचपन आ जने बचपन में रब एडा करम क्या तब वो जवानी खां पो छा एजाज हो, छा मान, छा मर्तबो, छा शान हो। हाँ बा सॼी सॼी जिंदगी गुज़री वञे न हुजूर जी सीरत गाई नथा सघूं। सीरत जा केतिरा ई खोलींदा वेंदो किताब, कंहिंमें का ॻाल्हि हूंदी, कंहिंमें कहिड़ी ॻाल्हि हूंदी, कंहिंमें कहिड़ी ॻाल्हि हूंदी। दुआ है त अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मोहब्बत सां चओ आमीन, मोहब्बत सां चओ आमीन। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं रब इहदिन सिरातल मुस्तक़ीम ते जिंदगी बसर करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब साईं असां के ग़लत रस्ते खां बचाए, गुमराही वारे रस्ते खां बचाए। ऐं दुआ थो कयां त रब साईं क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे पंहिंजे महबूब जी शफ़ाअत नसीब फरमाए। अबा शफ़ाअत खपेव थी न हुजूर जी, मोहब्बत सां चओ आमीन। रब तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे महबूब जी शफ़ाअत नसीब फरमाए। मोहब्बत सां चओ आमीन। बाक़ी जेका ॻाल्हाईंदा उन्हनि जी मर्ज़ी आहे। असांखे ॿुधो जेकॾहिं असांजो कोई बि उसूल ग़लति हुजे, काई बि ॻाल्हि ग़लति हुजे, तव्हांखे ॻाल्हाइण जो गारियूं त ॾियनि था। मुंहिंजो बाबू सॼी ज़िंदगी तक़रीर में फरमाईंदो हो, उन्हनि खे गारियूं मुबारक हुजनि, असांखे अल्लाह जो क़ुरान मुबारक हुजे। मोहब्बत सां चओ न सुभान अल्लाह। उन्हनि खे गारियूं मुबारक हुजनि, असांखे अल्लाह जो क़ुरान मुबारक हुजे। बाक़ी जेकॾहिं देवबंदिन खे टुकड़ा टुकड़ा कंदो, खुदा जो कसम हर टुकड़े मां मिठड़े मोहम्मद करीम जी मोहब्बत जो सदाऊं ईंदियूं। देवबंदिन हर वक्त में, हर हाल में, हर दौर में मिठड़े मोहम्मद करीम जी खत्मे नबूवत जो भी दिफा कियो आ, आले मोहम्मद जो भी दिफा कियो आ, असहाबे मोहम्मद जो भी दिफा कियो आ, अहले बैते मोहम्मद जो भी दिफा कियो आ। ओ सरहद वारो अज तहां का यो आज़म वठण आयो हां, वायदो वठण आयो हां। अज वायदो क्यों जैसी ताई जिस्म में रत जो आखिरी कतरो मौजूद आ, मिठड़े मोहम्मद करीम जी खत्मे नबूवत जो दिफा कंदा रहंदा से। नारे तकबीर, गुलाम ये रसूल में, गुलाम ये रसूल में, नारे तकबीर। हुजूर जी खत्मे नबूवत जो दिफा कबो केड़ा केड़ा वायदो था क्यों? आले मोहम्मद, असहाबे मोहम्मद, अहले बैते मोहम्मद की हिफाजत कभी, अदब एहतराम कबो। हुकूमत वारन ने नंढा बिल पास किया, खुदा जो कसम जैसी ताई जमियत उलमा इस्लाम जो हिक भी जोधो जवान जिंदा है, एक कदे भी गलत कानून पास न था करे सके। हर दौर में जमियत उलमा इस्लाम दिफा किया, दिफा करे थी, इंशाअल्लाह मरण घड़ी ताई दिफा कंदा रहंदा से। ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं। आखिरी कलमा ने ठरिया ओ सफा तरे गुफ्तगू खत्म तो गया। मोहब्बत सा जो सुभान अल्लाह। ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं, मैंने माना जरूर रहते हैं। मेरे दिल का तवाफ कर जन्नत मेरे दिल में हुजूर रहते हैं। तनवीर ही तनवीर है, मुंह से निकले जो भी जुमला हक की वो तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर, सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर। कैसा होगा वो मुसव्विर जिसकी ये तस्वीर है। चल अल्लाह तबारक व तआला ने वेहणे जे सदके तहां के क़यामत दिहाड़े पे महबूब जी शफाअत नसीब फरमाए। साईं जे हथन मुबारकन सां होज़े कोसर जा जाम नसीब फरमाए। मां जेको चुम अल्लाह से मंजूर व मक़बूल फरमाए। जिंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। व आखिर दावाना।